आज़ाद व्यू यूट्यूब चैनल में भलीकार आऊं आहियां मुख्तियार जरवार एक नई वीडियो सां गॾु तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियूं। हिन वीडियो में असां तव्हांखां पुछंदासीं दिलचस्प ऐं मालूमाती सवाल जवाब। सवाल नंबर पहिरियों आहे त उहा कहिड़ी शइ आहे जेका असां टोड़े पोइ इस्तेमालु कंदा आहियूं। उहा कहिड़ी शइ आहे जेका असां टोड़े पोइ इस्तेमालु कंदा आहियूं। जवाब ॾियण जे लाइ तव्हां वटि कुझु सेकंड जो टाइम मौजूदु आहे। जेकॾहिं तव्हां चाहियो त वीडियो खे रोके सोचे पोइ जवाबु ॾियो। जवाबु आहे बेज़ो। सवाल आहे त उहो कहिड़ो पखी आहे जेको आखेरो नाहे ठाहींदो। जनरल नाले जो ई सवाल आहे त उहो कहिड़ो पखी आहे जेको आखेरो नाहे ठाहींदो। जवाब कोयल। छा तव्हांखे मालूम आहे त उहा कहिड़ी शइ आहे जेका तव्हां वटि न हुजे त निकाह न थींदो ऐं जे हुजे त जनाज़ो न थींदो। ॿुधायो त उहा कहिड़ी शइ आहे जेका तव्हां वटि न हुजे त निकाह न थींदो ऐं जे हुजे त जनाज़ो न थींदो। साथियो, जेकॾहिं तव्हां चैनल ते नवां आहियो चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो। नोटिफिकेशन जे लाइ घंटी वारे बटन खे ज़रूरु दॿाइजो। इन सवाल जो जवाबु आहे त रूह। ॿुधायो त उहो कहिड़ो जानदार आहे जंहिंजो रतु नीरो हूंदो आहे। साथियो, जनरल नाले जो ई सवाल आहे त ॿुधायो त उहो कहिड़ो जानदार आहे जंहिंजो रतु नीरो हूंदो आहे। जवाब ऑक्टोपस। अॻियो सवाल आहे त इहो कहिड़ो जानदार आहे जेको कॾहिं बि नथो मरे। ॿुधायो त उहो कहिड़ो जानदार आहे जेको कॾहिं बि नथो मरे। जवाब जेली फिश। साथियो, जेकॾहिं तव्हां चैनल ते नवां आहियो चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो। अॻियो सवाल आहे त उहा कहिड़ी मस्जिद हुई जेका अल्लाह पाक खे नापसंद हुई। साथियो, ॿुधायो त उहा कहिड़ी मस्जिद हुई जेका अल्लाह पाक खे नापसंद हुई। जवाब मस्जिद ज़रार। साथियो, असांजी हीअ वीडियो तव्हां कीअं लॻी पंहिंजी राय जो इज़हार ज़रूरु कजो। चैनल खे कजो सब्सक्राइब। दुआउनि में यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़।